लकी गुलाम शाह भरिसां कारहें इल्ज़ाम हेठ मुड़स हथां ज़ाल मुबैना घुटा ॾेई क़त्ल कई वई आहे। पुलिस वाक़े वारनि ते पहुची लाश हथ करे अस्पताल मुंतकिल कयो आहे। बख्तावर उर्फ शाहिदा खे संदसि मुड़स नादिर अली मंगणहार कारहें इल्ज़ाम मड़ी क़त्ल कयो आहे। नारीअ जे मुड़स पंहिंजे सौट सां कारहें इल्ज़ाम हेठ क़त्ल कयो आहे। जवाबदार फरार थी वियो आहे। अहम ख़बर आहे, लकी गुलाम शाह भरिसां कारहें इल्ज़ाम हेठ मुड़स हथां ज़ाल मुबैना घुटा ॾेई क़त्ल कई वई आहे। इन हवाले से लकी गुलाम शाह खां लाइन ते मौजूद है हिदायतुल्लाह महर। जी हिदायतुल्लाह, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी, ॿुधाईंदो वञा त लकी गुलाम शाह वेझो ॻोठ इमाम बख्श महर में जवाबदार नादिर अली मंगणहार पंहिंजी साथीनि सां गॾिजी कारह जे इल्ज़ाम हेठ पंहिंजे 25 वरनि जी घरवारी बख्तावर उर्फ शाहिदा मंगणहार खे नौजवान मोहम्मद आलिम पुट मोहम्मद नवाज़ मंगणहार सां कारह जो इल्ज़ाम ॾेई घुटा ॾेई क़त्ल करे छॾियो आहे। कारह इल्ज़ाम हेठ आयल औरत जे क़त्ल वारे इतला ते जान खान चौकी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची क़त्ल थियल औरत जो लाश हथ करे पोस्टमार्टम लाइ लकी गुलाम शाह अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे, जिथे ज़रूरी कार्रवाईअ बाद लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। जॾहिं त घरवारे खे क़त्ल करण बाद जवाबदार नादिर अली मंगणहार साथीनि समेत नामालूम हंधि फरार थी वियो आहे। वाक़े जो हिन वक़्त ताईं केस दाख़िल न थी सघियो। जी ठीक है, मुंहिंजी महिरबानी हिदायतुल्लाह अपडेट करण जे लाइ।